أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي صلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم ताने खुश आमदेद है कुरान यूनिवर्स में जिते असां कुरान जो तर्जुमो ऐं हुनखे सम्झण जी कोशिश करे रहिया आहियूं। अॼु असां आयत नंबर 130 खां शुरू थींदासीं। ومن يرغب عن ملة إبراهيم إلا من سفه نفسه ولقد اصطفيناه في الدنيا وإنه في الآخرة لمن الصالحين ومن يرغب عن ملة إبراهيم त अलाह साईं चए थो कि केरु हूंदो अहिड़ो माण्हू जेको इब्राहिम जी जेको ज़िंदगी आहे या मिलत इब्राहिम इन सां परे थींदो या माना परे थींदो राग़िब कोन थींदो इन राग़िब कोन थींदो। अहिड़ा कहिड़ा माण्हू हूंदा जेके मिलत इब्राहिम खे कोन सम्झंदा, छो त हू सीधो सीधो अलाह खे मञण वारो हूंदो ऐं को हुन में टेड़ टाड़ कोन हूंदो, का ॻाल्हि जेका हिते हुते कोन हूंदी, सिधो सिधो अलाह खे। त अलाह साईं हिते जेको आहे पुछे थो कि केरु हूंदो जंहिंखे अहिड़ो साफ़ सुथरो दीन इब्राहिम जो जेको आहे कोन वणंदो हूंदो ऐं हुनजी तरफ़ हू राग़िब कोन थींदो। इल्ला मन सफ़िह नफ़्स, सिवाय हुनजे कि उहो माण्हू जंहिंजी जेको आहे नफ़्स जेको आहे हुनजो साथ ई न ॾे, माना हू हुन में जेको आहे हिकिड़ो ॼटकोपन हुजे, ज़िदबाज़ी हुजे ऐं हुनजी नफ़्स जेका आहे हुनखे इन ॻाल्हि सां रोके, माना बेवकूफ़ी जी हरकतूं करे हिकिड़े तरीक़े सफ़िया नफ़्स। वलक़द अस्तफ़ैनाहु फ़ि दुनिया, अलाह चए थो जॾहिं त मूं हुनखे जेको आहे चूंडे वरितो, इब्राहिम खे छाजे लाइ चूंडे वरितो, दुनिया में चयो वइन्नहु फ़िल आख़िरत, ऐं आख़िरत में लिमन सालिहीन, उनखे असां शामिल करे छॾियो साले इंसाननि मां। त हुनजी दुनिया बि जेका आहे उहा इलाही सुठी करे छॾीसीं ऐं आख़िरत जे लाइ बि हुनखे असां पंहिंजे पसंदीदा माण्हुनि मां जेको आहे रखियो आहे। ऐं उन जो मज़हब आहे इब्राहिम जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आयो आहे क़ुर जे ज़रिए, उहो मज़हब साॻियो आहे कि हिकिड़े अलाह खे मञो। त अलाह चए थो इहे कहिड़ा माण्हू हूंदा जेके अहिड़ी हरकतूं कंदा, सवाइ उहे ई जेके बिल्कुलु जिन्हनि जी जेके बेवकूफ़ी में पियल हूंदा, पंहिंजी अक़ल जो इस्तेमालु कोन कंदा हूंदा, पंहिंजे फ़हम खे इस्तेमालु कोन कंदा, पंहिंजे अंदरि झांके कोन ॾिसंदा, इन दुनिया जी आयतनि मां जेको आहे अलाह साईं खे जेको आहे सुञाणे कोन सघंदा, रुॻो अहिड़ा माण्हू हूंदा। बाक़ी तो केरु फिरी कोन थो सघे, छो त ही हिकिड़ी साफ़ सुथरी सिधी सही ॻाल्हि आहे, को अहिड़ो ॾुखी ॻाल्हि कान्हे का। إذ قال له ربه أسلم قال أسلمت لرب العالمين। हाणे अचे थी ॻाल्हि वरी इब्राहिम अलैहिस्सलाम जी, त जॾहिं अलाह साईं हुनखे चयो, इज़ क़ाल आयत नंबर 131 पिया पढ़ूं, इज़ क़ाल लहू रब्बुहु, जॾहिं हुनजे रब, जॾहिं अलाह साईं चयो इब्राहिम अलैहिस्सलाम खे, इब्राहिम अलैहिस्सलाम जो रब जेको आहे उन चयो, त अलाह साईं पाण इहो किसो ॿुधाए पियो कि जॾहिं मूं चयो हुनखे या हुनजे रब चयो हुनखे अस्लिम, अस्लिम माना तूं हाणे बिल्कुलु मुंहिंजी मर्ज़ी जे, मुंहिंजी रज़ा जे हेठि अची वञ, मुंहिंजी रज़ा में बिल्कुलु 100% राज़ी थी वञ ऐं मञी वटि रब। त हुन फौरन छा चयो, इब्राहिम अलैहिस्सलाम फौरन चयो काला अस्लमतु लिरब्बिल आलमीन, अलाह साईं हुन फौरन चयो अलाह मूं त जेको आहे पाण खे बिल्कुलु हुनजे मातहत करे छॾियो, त उनजी रज़ा जे मातहत करे छॾियो। इन ई खे इस्लाम चइजे थो कि जेको माण्हू पाण खे बिल्कुलु अलाह जे रज़ा जे साम्हूं, अलाह जे अहकामात जे साम्हूं जेको आहे पंहिंजो पाण खे बिल्कुलु दाख़िल करे छॾे ऐं हुन जे साम्हूं पंहिंजो सिर झुकाए छॾे, हुन में बहस मुबाहिसो न करे, जेके अलाह जा अहकामात आहिनि उन्हनि जी पूरत करे, इन ई खे इस्लाम चइजे थो। इन ई मां लफ़्ज़ मुसलमान निकितो आहे, इन ई मां जेको आहे सलामती निकितो आहे। इहा ई इंसान जी सलामती आहे। इंसान जी सलाम जेको चवंदा आहियूं न अस्सलाम वालेकुम, कि अलाह साईं जी सलामती हुजे तव्हां ते, तव्हांजे मथां हुजे, त इंसान जी सलामती इन ॻाल्हि में आहे कि हू अलाह साईं जी वॾाई खे मञे ऐं पंहिंजो पाण खे उन जी मर्ज़ी जे मातहत करे, हेठि करे, पंहिंजी मर्ज़ी खे हुनजी मर्ज़ी जे हेठि रखे। ईअं न कि मुंहिंजी दिलि थिए पई शराब पीअण जी, त अलाह साईं त शराब हराम कयल आहे, त इहो अगरि केरु कयो त हू अलाह जी मर्ज़ी सां ॿाहिरि वियो, हुन अहिड़ी शइ कई जेका अलाह जंहिंमें राज़ी कोन्हे हुन उहा कई। के माण्हू खे जुआ खेॾणी आहे, जुआ अलाह मना कई आहे, अलाह साईं मना कयो आहे, किनी ॻाल्हि आहे। त
त जेके पंहिंजे शौक़ जे करे या पंहिंजी जेको नफ़्स जी कमज़ोरी जे करे वञी करे जेको आहे को जुआ खेॾी आहे या को अहिड़ी ग़लति हरकत कई आहे त उन जेको आहे उहो पोइ मुस्लमान कोन्हे, उन पाण खे जेको आहे उहो अलाह जी रज़ा जे हेठि मुकमल तरीक़े सां कोन अथव। त हाणे 131 में अलाह साईं चयो इज़ क़ाल लहू रब्बुहु, जॾहिं हुनजे रब हुनखे चयो, कंहिंखे चयो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो अस्लिम, तूं जेको आहे पूरी तरह सभु जेको आहे उहो पंहिंजो पाण खे दाख़िल करे छॾ अलाह जी रज़ा जे हेठि। काला असलम तो हुन चयो मूं करे छॾियो रब्बिल आलमीन जे, ऐं बिल्कुलु हर ॻाल्हि मञण जे तयारु आहियां। वरी इहो लफ़्ज़ साॻियो यूज़ थियो आहे जेको सूर फातिहा में असां पढ़ंदा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, ऐं हिते जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम बि चए पियो त हुन लफ़्ज़ साॻिया उहे इस्तेमालु कया ऐं चयो त ली रब्बिल आलमीन। अलाह साईं असांखे बि उन्हनि मां करे जेके इब्राहिम अलैहिस्सलाम वांगुरु जेको आहे पूरी तरीक़े सां अलाह जे हुकुम जा मातहत थी वञो। ووصى بها إبراهيم بنيه ويعقوب يا بني إن الله اصطفى لكم الدين فلا تموتن إلا وأنتم مسلمون। हलो अॻियां था हलूं, आयत नंबर 132 था हलूं। 132 में छा आहे, ववस्सा बिहा इब्राहिम बनीही व याकूब या बनी, त अलाह साईं चए थो कि वसियत कई इब्राहिम बिहा इब्राहिम बनी ही, हुन पंहिंजे पुट खे जेको आहे पंहिंजे पुटनि खे बनी ही पंहिंजे पुटनि खे व याकूब या बनी इन अल्लाह अस्तफ़ा लकुमुद्दीन, ऐं पंहिंजे पोटे याकूब खे बि चई या बनी इन अल्लाह अस्तफ़ा, ॾिसो अलाह साईं असांखे चूंडे वरितो आहे। मुस्तफ़ा आहे न रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम, इहो मतिलबु चूंडे वरितो आहे, पसंदि करे वरितो आहे जेको आहे इस्तफ़ा जेको आहे। अलाह साईं चयो कि मूं इनखे जेको आहे इन्हनि खे जेको आहे मूं वठी लाथो दुनिया में बि ऐं आख़िरत जे लाइ बि इन्हनि खे मूं चूंडे वरितो। त हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे ॿारनि पंहिंजे पुटनि खे ऐं पंहिंजे पोटे खे सम्झाए पियो या बनी इन अल्लाह अस्तफ़ा, ॾिसो अलाह साईं असांखे जेको आहे चूंडे वरितो आहे लकुमुद्दीन, असांजे लाइ इहो दीन चूंडे वरितो आहे या असांखे हिन दीन जो लाइ चूंडे वरितो आहे, ॿई ॻाल्हियूं आहिनि। असांजे लाइ इहो दीन चूंडे वरितो आहे या असांखे बिल्कुलु इन दीन में जेको आहे पाण खे शामिल करणो आहे। फला तमूतुन, त ॾिसो ईअं न थिए कि तव्हां मरी वञो, फला तमून मरजो न तेसि ताईं इल्ला व अंतुम मुस्लिमीन, जेसि ताईं तव्हां अलाह जी रज़ा जे पूरी तरह अहिड़ी हालत में न मरी वञो कि तव्हां अहिड़ी शइ करो पिया जेका अलाह खे पसंदि कोन्हे, अलाह जी रज़ा में कोन्हे। अहिड़ी कंडीशन में अहिड़ी हालत में जेको आहे मौत न अची वञे, त ॾिसो पूरी अलाह साईं सां वफ़ादारी करो ऐं तव्हांजे मौत जे वक़्तु पक करे वठिजो कि तव्हां इहो न इन कंडीशन में न हुजो कि तव्हां इन कंडीशन में हुजो कि तव्हां बिल्कुलु इस्लाम जी कंडीशन में मुस्लिमून मां हुजो, उन्हनि मां हुजो जेके माण्हू अलाह जी रज़ा खे पंहिंजी रज़ा अलाह जी रज़ा जे हेठि रखंदा आहिनि ऐं अलाह जी रज़ा खे मञंदा आहिनि। أم كنتم شهداء إذ حضر يعقوب الموت إذ قال لبنيه ما تعبدون من بعدي قالوا نعبد إلهك وإله آبائك إبراهيم وإسماعيل وإسحاق إلها واحدا ونحن له مسلمون। हाणे चुदा आयत नंबर 133 ते। हाणे इलाही माण्हू चवंदा कि हीअ किस्सा जेको आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे इहो जेको आहे हितां हुतां गॾु करे असांखे ॿुधाए थो। त अलाह साईं हाणे हिकिड़ो सुवालु पुछे थो माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ कि हिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त असां वही पिया मोकिलियूं ऐं हीउ जेको तव्हांखे ॿुधाए पियो इहो अलाह जो मोकिलियल कलाम ॿुधाए पियो। त हाणे अलाह साईं हिकिड़ो स्टाइल थोरो सो चेंज करे इहा ॻाल्हि करे थो, चए थो कि अम कुंतुम शुहदा अज़ हज़र याकूबुल मौत, छा तव्हां उन वक़्तु मौजूदु हुआ। हाणे माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ कि ॾिसो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मौजूदु कोन हो जॾहिं याकूब अलैहिस्सलाम जो किस्सो जेको आहे उहो घटि में घटि जेको आहे 1000 साल पुराणो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां पहिरीं। त सॉरी न 1000 साल न, इहो तक़रीबन को 2500 साल पुराणो किस्सो आहे इहो कि याकूब अलैहिस्सलाम आयो आहे। त अलाह साईं चए थो कि
छा तव्हां इहो ॾिठो शहदा, छा तव्हां हुते मौजूदु हुआ, छा तव्हां ॾिठो हज़रत याकूबुल मौत, जॾहिं याकूब जे साम्हूं अची बीह रही हुनजी मौत, पुॼी वई मौत, उहो हाणे हंध ते आहे ऐं हाणे बसि वञण वारो आहे, हुन ते मौत पुॼी वई आहे। त हुन छा कयो, इस काल लिबनी ही, हुन चयो पंहिंजे पुटनि खे लिबनी ही मां ताबुदून, तव्हां छाजी इबादत कंदा। माना हाणे पीउ आहे, पंहिंजे पुटनि खे सॼो इस्लाम सेखारियो अथसि, नबियनि जी औलादूं आहिनि, हाणे हिन जो वञण जो वक़्तु आयो आहे त वरी घुरायोसि पंहिंजे पुटनि खे, हुन सां कंफर्म थो करे, हुन सां पक थो वठे कि हिन खे ॻाल्हि सम्झ में आई या कोन आई इस्लाम जी। त हुननि खे चए थो इस काल लिबनी ही, पंहिंजे पुटनि खे चई मां ताबुदून मिन बादी, मुंहिंजे वञण खां पोइ तव्हां छाजी इबादत कंदा। त हुननि छा चयो पुटनि, इहे 12 पुट हुआ याकूब अलैहिस्सलाम जा, जंहिंमां 12 कबीला निकिता यहूदियुनि जा, ऐं इन में हिकिड़ो जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम बि इन्हनि पुटनि मां हिकिड़ो पुटु यूसुफ अलैहिस्सलाम। त हाणे पीउ पुछे पियो पुटनि सां कि तव्हां छाजी इबादत कंदा जॾहिं आऊं गुज़री वेंदुसि मूंखां पोइ। त हुननि पुटनि जवाबु ॾिनो, काल न अबुदु इलाहक, त असां त इबादत कंदासीं उन अलाह जी जेको तुंहिंजो अलाह आहे, इलाहक इलाह आबाइक, ऐं उहो ई इलाह हो, उहो ई अलाह हो असांजे वॾनि जो बि, आबाइक माना ॾाॾो परॾाॾो। त हाणे वरी पोइ नाला बि अलाह साईं ॾिना। त उहो पुटनि जो जवाबु हो कि असां तुंहिंजे रब में मञंदासीं, तुंहिंजे जेको अलाह जी तूं इबादत करी थो असां बि उनजी इबादत कंदा, ऐं असांजा जेके ॾाॾा परॾाॾा हुआ उहे बि इन जी इबादत कंदा, असां उन जी कंदासीं। हाणे वरी अलाह साईं हुननि जा नाला वरी सां दोहराए थो। अलाह आबाइक, पुट चवनि पिया कि असां हुन अलाह जी जेको आहे इबादत कंदा आहियूं। आबाइक इब्राहिम, जेको इब्राहिम हो जंहिंखे मञंदो असां हुनखे मञंदा आहियूं, व इस्माइल व इसहाक, इहे 2 पुट हुआ इब्राहिम अलैहिस्सलाम जा, चवंदा असां उन्हनि खे ई मञंदासीं जिन्हनि जी हू इबादत कंदा, असां बि उन जी इबादत। इलाहुन वाहिदन, हाणे इहा ॻाल्हि जवाबु सॼे मुस्लमान दुनिया जे लाइ इहो आहे कि उहो इलाह हिकिड़ो ई इलाह आहे, हिकिड़ो ई इलाह आहे जेको हलंदो पियो अचे आदम अलैहिस्सलाम खां, हुन सां पहिरीं सां, इहो हिकिड़ो ई इलाह आहे। ईअं कोन्हे कि मुस्लमाननि जो अलाह को ॿियो आहे, क्रिश्चियंस जो को अलाह सभिनीनि जो हिकिड़ो आहे। हिते वरी दुनिया में अची माण्हू कंहिं माण्हुनि खे कुझु ठाहे त, जीअं ईसा अलैहिस्सलाम खे अलाह मञी वेही रहिया आहिनि, इहे नऊज़ुबिल्लाह इहे जेके मसीह बिरादरी, पर अलाह त हिकिड़ो ई आहे। ईसा अलैहिस्सलाम बि जेको आहे ज़मीन ते मथा टेके जेको आहे दुआ कंदो उन रब सां, उन हिकिड़े अलाह सां। इहो पोइ माण्हुनि जी ॻाल्हियूं ठाहियल आहिनि। त हू चए था इलाहन वाहिद, उहो हिकिड़ो ई इलाह आहे, वनहनु लहू मुस्लिमीन, ऐं असां त बिल्कुलु आहियूं थी वेंदासीं, असां त उन्हनि मां आहियूं जेके मुस्लिमून आहिनि। मुस्लिमून माना जेके अलाह जे साम्हूं हुनजी रज़ा जे हेठि जेको आहे पंहिंजी रज़ा खे रखनि था, हुनजी रज़ा में जेको आहे पूरी तरीक़े सां राज़ी था रहनि, हुनजे हुकुम जी पाबंदी था कनि, ऐं हुनजे ॿुधायल अहकामात जी, हुनजे ॿुधायल दीन जी जेको आहे उनखे मञनि था ऐं उनखे प्रैक्टिस कनि था, उनखे पंहिंजी ज़िंदगियुनि में आणनि था। तिल्क उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत व लकुम मा कसबतुम वला तुसअलून अम्मा कानू यअमलून। हाणे अलाह 134 आयत में चए थो तिल्का उम्मतन क़द ख़लत, ॿुधाए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कि ऐं असांखे उनजे तवसुत सां कि इहे हुआ तिल्का उम्मतन क़द ख़लत, इहे हुयूं पहिरीं जूं क़ौमूं, इहे तव्हां सां पहिरीं जूं क़ौमूं हुयूं। इहे हुननि जा किसा ॿुधाया विया इब्राहिम अलैहिस्सलाम जा, याकूब अलैहिस्सलाम जा, हुननि जे माण्हुनि जा। त हाणे अलाह चए थो तिल्का उम्मतन क़द ख़लत लहा मा कसबत, हुननि जे लाइ आहे हुननि जी कमाई, जेके अॻे गुज़री विया हुननि जे लाइ हुननि जी वलकुम मा कसबतुम, ऐं तव्हांजे लाइ आहे उहा कमाई जेका तव्हां कमाई कंदा। इहे त असां तव्हांखे पुराणा किसा ॿुधायूं पिया, तव्हां उन्हनि जी जेको आहे हुननि जी जेका कमाई हुई उहो पासा गॾु खणी विया, तव्हां ते आहे तव्हांजी मां कसबतुम वला तुसअलून अम्मा कानू यामलून, ऐं तव्हां सां सवाल कोन कयो वेंदो कि पुठियनि माण्हुनि सही तरह दीन कयो या कोन कयो, तव्हांजे पाड़े वारे सही दीन कयो या कोन कयो, को हिंदू आहे, को क्रिश्चियन आहे, को यहूदी आहे, तव्हां सां सवाल कोन थींदो। तव्हां पंहिंजी फिक्र करो, तव्हां पंहिंजो दीन सिधो करो, तव्हां पंहिंजो इस्लाम पूरो करो, तव्हां क़ुर पढ़ो, तव्हां निमाज़ूं पढ़ो, तव्हां रोज़ा रखो, तव्हां जेको आहे मुंहिंजी रज़ा जे हेठि रहो, तव्हां सां ॿियनि जा सवाल। माण्हू इलाही
लॻी वेंदा आहिनि इन्हनि किसनि में, अरे हू ॾिस निमाज़ कीअं थो पढ़े, अरे हू ॾिस कहिड़ा कहिड़ा जेको आहे बिदतूं करे थो। छॾे ॾियो उन्हनि खे, रुगो मैसेज ॾियो की अलाह हिकिड़ो आहे ऐं जेको आहे असां त उन जी इबादत था करूं। पंहिंजो जेको आहे माण्हू मामिलो साफ़ रखे, ईअं न की दुनिया जी फिक्र में ख़बर पई की पंहिंजी ॿेड़ी ॿोड़े वेही रहियो। त अलाह चए थो वला थो सलूं न, इहो तव्हां सां सवाल कोन कयो वेंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि चयो वञे पियो ऐं असांखे बि चयो पियो वञे की तव्हां सां सवाल कोन, अम्मा कानू या अमलून, हू छा बि जेके उन्हनि जा अमल हूंदा हुआ उन्हनि पुठियनि माण्हुनि जा या अॻिले माण्हुनि जा ऐं तव्हांजे आड़े पाड़े जा, तव्हांजे दोस्तनि यारनि जा, इहे सवाल तव्हां सां कोन कया वेंदा। तव्हां पंहिंजी कमाई में लॻो, अलाह साईं जे नेक कमनि में लॻो, इंसान जे कमु अचो, सुठा सुठा कमु कयो जंहिंसां अलाह राज़ी थिए। وقالوا كونوا هودا أو نصارى تهتدوا قل بل ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين. हाणे अचूं था 120 नंबर आहे। वकालू कूनू हूदन व नसारा तहतदू। हाणे हू चवंदा हुआ हुन ज़माने जा माण्हू जेके जिन साम्हूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए पियो की आउं नबी आहियां, मूंखे अलाह मोकिलियो आहे, मूंखे हीउ क़ुर ॾिनो आहे ऐं तव्हांखे क़ुर जी आयतूं ॿुधायां पियो, तव्हां बि इन में जेको आहे इन ते सोच वीचार करे ऐं तव्हां इन ॻाल्हि ते अचो। त हू जेके हूंदा हुआ उहे वरी चवंदा कून हूदन व नसारा, थी वञो या त यहूदी थी वञो या नसारा थी वञो या मसीह थी वञो, इहे जेके क्रिश्चियंस थी वञो। तहतदू त पोइ तव्हांजी हिदायत थी वेंदी, त पोइ अलाह साईं जवाब में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए थो की जवाब ॾे हिननि खे, चओ कुल बल मिल्लत इब्राहिम, चओ असां त जेको असल में असां त जेको आहे उहो मिल्लत इब्राहिम मां आहियूं, इब्राहिम जी क़ौम मां आहियूं, जेको हू जे रब जी इबादत कंदो असां त उन जा मञण वारा। हनीफ़ा, उहो सिधो ॻाल्हि कंदो, का हिते हुते ॻाल्हि कोन्हे, बसि हिकिड़े रब सां वास्तो आहे असांजो, असां त उन खे जेको आहे फॉलो था करूं या उन जी पैरवी था कयूं। बल मिल्लत इब्राहिम हनीफ़ा वमा कान मिनल मुशरिकीन, ऐं असां उन इब्राहिम हनीफ़ा जी जेको आहे के जी इत्तिबा था कयूं या उनखे फॉलो था कयूं, इन जे लाइ की हू मुशरिकनि मां कोन हो, वमा कान मिनल मुशरिकीन। मुशरिक उनखे चइजे थो जेको अलाह साईं सां गॾु कंहिंखे शरीक करे हुनजी इबादत में। हाणे उहो त के माण्हू खे खणी अचो, के दरगाह खे खणी अचो, के पीर खे खणी अचो, के बि शइ खे तव्हां पंहिंजे अलाह साईं सां जेका शइ तव्हांखे घुरणी आहे, ऐं कहिड़ी शइ तव्हांखे अलाह सां घुरणी आहे, तव्हांखे हर शइ अलाह सां घुरणी आहे, हर शइ। तव्हां पैसनि में खुटल आहियो, तव्हांखे को नौकिरी जो मसइलो आहे, तव्हांजो के ॿार जी शादी जो मसइलो आहे, जेके बि ॻाल्हियूं आहिनि, जेके बि ज़िंदगी जूं ॻाल्हियूं आहिनि, उहे तव्हांखे के ॿिए वटि कोन्हे वञिणो, तव्हांखे सिधो अलाह वटि वञिणो आहे। तव्हां ॿिए वटि विया, इहो शिर्क थी वियो की तव्हां जेको आहे डायरेक्टली अलाह सां कोन घुरियो। तव्हां सम्झो की फलाणो सिफ़ारिशी हूंदो, इन जी अलाह वधीक ॿुधंदो, मुंहिंजी घटि ॿुधंदो। भई तकलीफ़ तोखे आहे, दिलि मां दुआ तुंहिंजे निकिरंदी, ॿिए जी दुआ अलाह छो क़बूल कंदो तुंहिंजे हक़ में? इहे जेको आहे जेका इहा ॻाल्हि आहे, माण्हू जेको आहे पाण ते भरोसो करे अलाह साईं जे साम्हूं पाण खे सुठो करे। अगरि मूंखे ॿिए सां दुआऊं घुराए करे पंहिंजा कमु कराइणा आहिनि त पोइ मूंखे त सुधरण जी का ज़रूरत ई कान्हे, पोइ त सॼो मामिलो ई गड़बड़ थी वियो न। आउं ऊंधा कमु कंदो रहंदुसि, छो त आउं गुनाहगार आहियां, त आउं वञा थो फलाणे वटि, हीउ ॾाढो नेक माण्हू आहे, इन सां दुआ थो करायां। नेक माण्हू सां दुआ कराए छॾी त तव्हांजा त हालत उहा ई रहंदी। पाण खे नेक कयो, पाण खे अहिड़ो कयो जो अलाह तव्हांजी दुआनि खे क़बूल करे। पाण पंहिंजे लाइ जेको आहे दुआ करो, जेका तव्हांजे दिलि मां जेका आह निकिरंदी, जेका तकलीफ़ हूंदी, उहा हुन ताईं वधीक पहुचंदी। हिकिड़ो माण्हू आहे सॼे आड़े पाड़े जे लाइ दुआऊं पियो करे, पाणी पियो फूके, उहो त करे आख़िर में उन जे लाइ उहो हिकिड़ी नौकिरी ठही वेंदी। त अलाह साईं ईअं थोरी कंहिंखे ठेको ॾिनल आहे की जेको आहे इहो किसो थी सघे। इन नबियनि जे ज़माने में अलाह साईं जा जेके नेकबंद आहिनि उहे ईंदा हुआ, नबियनि खे चवंदा की असांजे लाइ दुआ करो, त उहो नबियनि जी ॻाल्हि ॿी हुई। अॼु जेको आहे असां अहिड़े दौर में रहूं पिया की हर कंहिंखे जेको आहे डायरेक्टली अलाह साईं सां जेको आहे वास्तेदारी हुजणु। हीअ हुई आयत नंबर 135। तो हू चवंदा हुआ की तव्हां थी वञो या त यहूदी थी वञो
या त तव्हां ठही वञो जेको आहे मसीह, त पोइ त तव्हांजी हिदायत थी वेंदी। त अलाह साईं चए थो हिननि खे ॿुधाए छॾियो असां त जेको आहे इब्राहिम जे तरीक़ेकार खे पसंदि था करूं, असां त हुन जी मिलत मां आहियूं, असां उन जी क़ौम मां आहियूं, मिलत माना उन जी क़ौम मां आहियूं। ऐं हू जेको हो उहो सिधो सिधो पको मुस्लमान हो जेको अलाह साईं जी रज़ा जे हेठो, ऐं असां त उन खे मञंदासीं, उन जे तरीक़ेकार खे मञंदासीं, उन खे कोन मञंदासीं, उन जे तरीक़ेकार खे मञंदासीं। قولوا آمنا بالله وما أنزل إلينا وما أنزل إلى إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط وما أوتي موسى وعيسى وما أوتي النبيون من ربهم لا نفرق بين أحد منهم ونحن له مسلمون. हाणे अचूं था आयत नंबर 136 ते। 136 ते अलाह साईं छा थो चए? चए थो कुलू आमन्ना बिल्लाहि वमा अनज़िला अलैना वमा अनज़िला इला इब्राहिम व इस्माइल व इसहाक व याकूब वल अस्बात। अलाह चए थो कि हुननि खे चओ, इन्हनि माण्हुनि खे जेके इन बहस मुबाहिसे में पियल आहिनि के यहूदी आहिनि या जेके मसीह आहिनि, हुननि खे चओ असां त जेको आहे यकीन रखूं था, असांजो त ईमान आहे अल्लाह में ऐं उन किताब ते उन शइ उन्हनि आयात ते जेके लाथियूं वयूं आहिनि असां ते, जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो पियो वञे कि चओ इन्हनि खे कि असां ते जेको लाथो वियो आहे जेका किताब, असां उन में बि यकीन रखूं था ऐं असां उन ते बि यकीन रखूं था जेको इब्राहिम खे जेके अलाह साईं मैसेजिस ॾिना, जेके किताब ॾिना या सोफ़े इब्राहिम जो ज़िक्र अचे थो, असांखे ख़बर कोन्हे अॼु जे दौर में असां वटि उहे किताब उहे पना कोन्हनि, पर अलाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए पियो उन्हनि खे चओ कि असां त इब्राहिम खे जेको ॿुधायो वियो उन में बि यकीन रखूं था, इस्माइल अलैहिस्सलाम खे जेको ॿुधायो वियो उन में बि रखूं था, इसहाक अलैहिस्सलाम ते बि जी ॻाल्हियुनि खे बि मञूं था, याकूब अलैहिस्सलाम जी ॻाल्हियुनि खे बि मञूं था, वल अस्बात ऐं उन्हनि जा जेके ॿियूं उन्हनि जी औलादनि मां जेके नबी आया कई आया, यूसुफ अलैहिस्सलाम आयो, मूसा अलैहिस्सलाम आयो, ईसा अलैहिस्सलाम आयो, इहे उन्हनि जा अस्बात आहिनि। इहे उन्हनि खे अस्बात चइबो आहे कि हुननि खां पोइ जेके उन्हनि जी नस्लनि मां जेके नबी आया असां उन्हनि सभिनीनि खे क़बूल करूं था। वमा ऊथिया मूसा, ऐं जेको कुझु मूसा ते लाथो वियो असां उन ते बि यकीन रखूं था। ऐं छा लाथो वियो मूसा ते? उन ते लाथी वई तौरा, जेका उनजी किताब आहे, यहूदियुनि जी जेका किताब, जीअं असांजे लाइ क़ुर आहे उन्हनि जे लाइ तौरा हुई। त अलाह साईं चए पियो कि हिननि खे चओ असां त उन ते बि यकीन रखूं था जेको मूसा अलैहिस्सलाम खणी आयो जेका किताब, ऐं व ईसा, ऐं असां ईसा अलैहिस्सलाम ते जेको किताब लाथी वई असां उन ते बि यकीन रखूं था। वमा ऊथिय नबीयून, ऐं जेको कुझु लाथो वियो ॿियनि नबियनि ते, जेके ॻाल्हियूं नबी खणी आया, जेके पैगामात खणी आया, असां उन्हनि सभिनीनि ते जेको आहे यकीन करूं था। मिर रबिहिम, पंहिंजे रब वटां जेके शयूं नबी खणी आया असां सभिनीनि ते जेको आहे यकीन रखूं। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिम मिनहुम, असां जेको आहे को फ़र्क़ु नथा करूं इन्हनि नबियनि जे विच में। असां नथा चऊं कि ही नबी मथे हो, ही नबी घटि हो, ही नबी जेको आहे वधीक जेको आहे अलाह जी नज़र, न, असां को फ़र्क़ु कोन। इहो अलाह जो कमु आहे, इहे अलाह जा नबी मोकिलियल आहिनि। असां सभिनीनि खे जेको आहे सभिनीनि खे जेको आहे इज़त जी निगाह सां ॾिसूं था। असां हिननि सभिनीनि जी जेको आहे मञूं था, छो त असांखे ख़बर आहे नबी जेके आहिनि उहे अलाह वटां ईंदा आहिनि, उहे अलाह जो पैगाम खणी ईंदा आहिनि, त असां हुननि सभिनीनि शयुनि ते यकीन करूं था। ला नुफ़र्रिक़ु बैन, ऐं असां को फ़र्क़ु कोन था करूं हिननि नबियनि जे विच में। ऐं वनहनु लहू मुस्लिमून, ऐं वरी चवनि था कि असां त मुस्लिमून आहियूं। मुस्लिमून उहे हूंदा आहिनि जेके अलाह जी ॻाल्हि ते जेको आहे न रुॻो यकीन कंदा आहिनि, पर अलाह जी रज़ा जे हेठि जेको आहे पंहिंजी ज़िंदगीअ खे गुज़ारंदा आहिनि। अलाह जे ॾिनल अहकामात जे अंदरि जेको आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु, इहा ई इस्लाम जी माना इहा आहे कि अलाह जी ॻाल्हि मञणु, कि पीर फ़क़ीर जी ॻाल्हि मञणु इस्लाम कोन्हे का। अलाह जी ॻाल्हि मञणु जेका आहे, सच जेको आहे उन खे मञणु जेको आहे उहो इस्लाम आहे। त हीअ चवनि था नहनु मुस्लिमून, असां त आहियूं मुस्लिमून हिते जेको आहे उहो इन माना में इस्तेमालु पियो थिए कि असां अलाह जी ॻाल्हि मञण वारनि मां आहियूं। فإن آمنوا بمثل ما
آمنتم به فقد اهتدوا وإن تولوا فإنما هم في شقاق فسيكفيكهم الله وهو السميع العليم. हाणे अचूं था 137 ते आयत नंबर ते فإن آمنوا بمثله ما آمنتم به. त अगरि हाणे मुस्लमाननि खे चयो पियो वञे ॾिसो जेको तव्हां जे तरीक़े सां अलाह खे मञो था, अलाह जी तौहीद खे मञो था, अगरि ही बि तव्हां वांगुरु बिमिसली ही माना तव्हांजी मिसाल वांगुरु जेको आहे ईमान खणी अचनि बिही फ़क़त एहतदू, त पोइ ही बि जेको आहे हिननि जी बि हिदायत थी वेंदी. हिननि खे चयो वञे कि ॾिसो जेको असां यकीन करूं था, अगरि तव्हां बि असां वांगुरु हिकिड़े रब में जेको आहे मञणु शुरू करे छॾो त तव्हां बि हिदायत ते अची वेंदा. इन तवल्लो, ऐं अगरि हू पुठी मोड़े वठनि, तव्हां फिरी वञनि तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे जेको आहे इनकारी थी वञनि तव्हांजी ॻाल्हि जा, त पोइ चओ फ़इन्नमा हुम फ़ी शक़ाक़, त पोइ त तव्हां पइजी विया वॾे तव्हांजो जेको आहे तव्हां शक में पइजी विया. तव्हांजी ॻाल्हि जेका आहे उहा तव्हां जेको आहे हाणे यकीन जी हालत में कॾहिं कोन अची सघंदा. तव्हां जेको आहे परे निकिरी विया अलाह साईं सां जेको आहे फ़ी शक़ाक़ फसयकफ़ीकहुम. अलाह चए थो ॾिसो ऐं हिननि खे चओ कि असांजे लाइ फसयकफ़ीकहुम अल्लाहु वहुव अस्समीउल अलीम, असांजे लाइ त काफ़ी आहे, असांजे लाइ काफ़ी आहे अलाह जेको आहे. ऐं अलाह इहो चवे पियो कि आउं तव्हांजे लाइ काफ़ी आहियां, आउं तव्हांजे लाइ काफ़ी आहियां, छो त वहुव अस्समीउल अलीम, ऐं हू हर शइ जो ॿुधण वारो आहे ऐं हर शइ जो इल्मु रखे थो. तव्हां जॾहिं क़ुर खे पढ़णु शुरू कंदा ऐं आस्ते आस्ते सम्झणु शुरू कंदा त तव्हांखे ईअं लॻंदो कि अलाह साईं तव्हां सां बिल्कुलु ईअं लॻंदो कि केरु ॻाल्हाए पियो तव्हां सां, तव्हां हुन सां का कॉन्वर्सेशन, तव्हां हुन सां का ॻाल्हि ॿोल तव्हांजी हली रही आहे. तव्हांखे ईअं महसूसु थियणु लॻंदो आस्ते आस्ते. अगरि क़ुर जी प्रैक्टिस जीअं जीअं तव्हां वधाईंदा तव्हांखे ईअं लॻंदो हिननि आयतनि में बिल्कुलु अलाह साईं जो इहो ई हले पियो कि उहो मुस्लमानो ईअं चई छॾो, पोइ मुस्लमान ईअं चवनि पिया, पोइ हुननि खे इनकार पियो उन्हनि खे ॿुधाइण में, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो पियो वञे ॿुधाए छॾो ईअं, त ईअं पियो लॻे जीअं कंहिंसां असां ॻाल्हायूं पिया. ऐं क़ुर जी माना ई इहा आहे कि तव्हांजी अलाह साईं सां ॻाल्हि हले पई. صبغة الله ومن أحسن من الله صبغة ونحن له عابدون. हाणे हलूं था आयत नंबर 138 ते. सिबग़त अल्लाह वमन अहसन मिन अल्लाह सिबग़ह वनहनु लहू आबिदून. अलाह चए थो तव्हां चओ हिननि खे, मुस्लमान जेको आहे चवनि था कहिड़ी रोशनी हूंदी या कहिड़ी हिदायत हूंदी या कहिड़ो रंग हूंदो जेको अलाह जे रंगनि सां या अलाह जी हिदायत सां या अलाह जी रोशनी सां बहितर हूंदो. अहसनो चइबो आहे बहितर खे, बहितरीन खे चइबो आहे अहसनो. सिबग़त अल्लाह वमन अहसन मिन अल्लाह सिबग़ह. तव्हां जेके ॻाल्हियूं ॿुधायो पिया जिन्हनि में असांजी हिदायत कोन्हे, छा तव्हां असांखे कुझु अहिड़ी शइ ॿुधाईंदा जेका अलाह जी ॿुधायल ॻाल्हियुनि सां बहितर हुजे? नहनु लहू आबिदून. ईअं थींदो कोन. असां त आहियूं आबिदून, असां त ग़ुलामी क़बूल करे वरिती आहे पंहिंजे हिकिड़े रब जी. आबिदून जेको आहे बिल्कुलु ग़ुलामी जे तरीक़े सां हूंदो आहे कि असां हुन जी ॻाल्हियुनि जा पाबंद पाण खे असां करे छॾियो आहे ऐं असां त जेको आहियूं आबिदून आहियूं. इहो असां उन्हनि खे ॿुधायूं पिया ॿियनि माण्हुनि खे. قل أتحاجوننا في الله وهو ربنا وربكم ولنا أعمالنا ولكم أعمالكم ونحن له مخلصون. हाणे अचूं था आयत नंबर 139 सूरह बकरा हले पई. आयत नंबर 139 ते अचूं था. कुल अतहाजूनना फिल्लाहि वहुव रब्बुना व रब्बुकुम. नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो पियो वञे कि तूं हिननि खे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो पियो वञे कि तव्हां हिननि खे ॿुधायो छा तव्हां असां सां हुजतबाज़ी करो पिया, बहस मुबाहिसो करो पिया, असांजी ॻाल्हि जा इनकारी थियो पिया. छाजे बारे में? अलाह जे बारे में जेको वहुव रब्बुना व रब्बुकुम, उहो असांजो बि रब आहे तव्हांजो बि रब आहे. तव्हां कहिड़ी बहस हणी वेठा आहियो कि तव्हांजो को रब ॿियो आहे? तव्हांजो बि रब इहो ई आहे. तव्हांखे मुस्लमाननि खे पाण खे बि सम्झणु घुरिजे कि रब चाहे हिंदू हुजे, काफ़िर हुजे, क्रिश्चियन हुजे, रब त हुनजो हिकिड़ो ई आहे. हाणे हू मञनि न मञनि, इनकारी थियनि, किन बुतनि खे ठाहे वठनि पंहिंजो रब, छा बि करे वठनि हिन दुनिया में, पर हक़ीक़त त इहा आहे कि रब सभिनीनि जो हिकिड़ो आहे.
त अलाह साईं हिते जेको आहे इहा ॻाल्हि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चवराए पियो कि तव्हां असां सां अॼु ई बहस बहस करो पिया त रब त हिकिड़ो अलाह जे बारे में तव्हां असां सां हरू भरू अटको पिया, जॾहिं त हू असांजो बि रब आहे तव्हांजो बि रब। वलना अमालना, असांजे लाइ असांजा अमाल आहिनि, असां सुठा कमु कंदासीं असांजे लाइ बहितर आहे, असांजो जेको यकीन आहे असांजो सही यकीन आहे उन जे हिसाब सां जेको आहे असांजो वलकुम अमालकुम, ऐं तव्हांजे लाइ तव्हांजा अमाल आहिनि। तव्हांजा अगरि तव्हां इहे जेको आहे अलाह जा इनकारी थींदा ऐं इन्हनि खे बुतनि खे ऐं नबियनि खे जेको आहे उहो पंहिंजो रब ठाहे करे वेही रहंदा त इन तव्हांजा जेके अमाल आहिनि इहे तव्हां सां गॾु आहिनि। वनहनु लहू मुख़लिसून, असां त पाण खे करे छॾियो ख़ालिसतन अलाह जी ग़ुलामी, अलाह जी इबादत, अलाह जी ॻाल्हि मञणु, अलाह जी रज़ा मञणु, असां पंहिंजो बिल्कुलु ख़ालिस थी विया आहियूं इन ॻाल्हि में। असांखे ॿी का ॻाल्हि जेका आहे उहा जेका आहे करण जी कोशिशि बि न करो असां सां। असांखे न सम्झायो कि रब छा आहे। रब असांखे क़ुर में पाण ॿुधाए छॾियो कि आउं केरु आहियां। असां जेको आहे इब्राहिम अलैहिस्सलाम खे बि इहो ई ॿुधाईं, इसहाक़ खे बि इहो ॿुधाईं, इस्माइल अलैहिस्सलाम खे बि इहो ॿुधाईं, पंहिंजो जेको आहे नबी पंहिंजो याकूब अलैहिस्सलाम खे बि इहो ॿुधाईं, ऐं उन खां पोइ बि जेके नबी आया ईसा आयो मूसा आया सभिनीनि खे इहो ॿुधायो कि हिकिड़ो रब आहे, हिकिड़ो रब आहे। सभिनीनि खे चओ कि हुन हिकिड़े रब जी इबादत करनि, इहो तौहीद आहे, इहो इस्लाम आहे, इहो ईमान आहे। असां अलाह साईं सां दुआ था करूं कि असांखे इन ॻाल्हि जी अक़ल ॾे। वलना अमालना वलकुम अमालकुम, असांजे लाइ असांजा अमाल आहिनि, तव्हांजे लाइ तव्हांजा अमाल आहिनि, तव्हांजूं नेकियूं ऐं बुरायूं तव्हां सां गॾु, असांजूं नेकियूं बुरायूं असां सां गॾु। वनहनु लहू मुख़लिसून, असां त ख़ालिसतन जेको आहे हिकिड़े रब जी इबादत जो फ़ैसिलो करे वरितो आहे ऐं असां उन जा ई इबादत गुज़ार आहियूं। أم تقولون إن إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط كانوا هودا أو نصارى قل أأنتم أعلم أم الله ومن أظلم ممن كتم شهادة عنده من الله وما الله بغافل عما تعملون। हाणे अचूं था आयत नंबर 140 ते। अम तक़ूलून इन इब्राहिम व इस्माइल व इसहाक़ व याकूब अल अस्बात कानू हुदन व नसारा। हाणे अल्लाह चए थो, इहो सवालिया अंदाज़ आहे इन आयत जो, 140 आयत जो। छा तव्हां चओ था उन्हनि माण्हू जेके बहस हणी वेठा आहिनि यहूदी ऐं क्रिश्चियन्स ऐं उन्हनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो पियो वञे कि उन्हनि खे चओ, छा तव्हां चओ था कि इब्राहिम, इस्माइल अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम ऐं हुननि खां पोइ जेके नबी आहे, छा हू यहूदी हुआ या हू क्रिश्चियन हुआ या हू मसीह हुआ? इहो सुवाल पुछियो पियो वञे। छा तव्हां ईअं सम्झो था? कुल अंतुम आलमु अमुल्लाह, छा तव्हांखे वधीक इन ॻाल्हि जो ख़बर हूंदी या अलाह खे वधीक ख़बर हूंदी? वरी सवालिया अंदाज़ में जेको आहे पुछियो पियो वञे, छा तव्हांखे अलाह साईं सां वधीक इल्मु आहे? तव्हांखे छा अलाह सां वधीक इल्मु आहे? अंतुम आलमु अमिल्लाह, या अलाह खे वधीक आहे ख़बरचार हिननि जा। वमन अज़लमु मिम्मन कतम शहादत। अलाह साईं चए थो कि ॾिसो, कतम शहादत इंदहु मिनल्लाह। अलाह चए थो कि ॾिसो, हिन सां इहो त वॾो ज़ुल्म पिया करो तव्हां कि तव्हां लिकायो पिया उन ॻाल्हि खे, उहा शहादत जेका मूं तव्हांजी किताबनि में ॾिनल आहे। हिननि खे यहूदियुनि खे पक ख़बर हुई कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो मोकिलियल नबी आहे। हाणे हिननि जा हलंदा जीअं अॼुकल्ह मौलवियुनि जा हलनि था, हलवा मांडा जेके बि आहिनि हिकिड़ी ॻाल्हि ते हलनि पिया। हाणे अगरि हू मञी था वठनि कि हीउ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे इहो अलाह जो मोकिलियल नबी आहे, त हुननि जो त सॼो कारोबार ठप थी वेंदो, हुननि जी त दुकानूं बंदि थी वेंदियूं। जेके माण्हू हुननि सां अचनि था फ़ैसिला कराइण उन्हनि वटि कोन ईंदा, जेके माण्हू हुननि सां अचनि था इहे तावीज़ गंढा कराइण, दुआऊं कराइण, अलाह साईं सां जेका बि ॻाल्हि खपे थी उहो सिधो पहुचनि था पंहिंजे आलमनि वटि। त हू आलिम जेके हूंदा हुआ उन्हनि छा कयो, तौरा में इहा ॻाल्हि लिखल हुई कि हिकिड़ो नबी ईंदो, ऐं ईसा अलैहिस्सलाम जी क़ौम खे बि ख़बर हुई कि हिकिड़ो नबी ईंदो। इन्हनि इहे ॻाल्हियूं लिकाए छॾियूं, छो त हर कंहिंजी दुकान पई हले, हर कंहिंजो कारोबार हुन ते बेस्ड आहे, त हुननि इहे ॻाल्हियूं लिकाए। त अलाह चए थो, ॾिसो, वमन अज़लमु मिम्मन कतम शहादत। तव्हां जेको आहे लिकाए छॾी आहे उहा ॻाल्हि, ऐं इहो त वॾो तव्हां ज़ुल्म कयो आहे।
जेको तव्हां वटि शइ वेठी आहे, जेके किताबूं तव्हां वटि वेठियूं आहिनि, उन में तव्हां इहा ॻाल्हि लिकाए छॾी आहे, इंदहु मिन अल्लाह वटां तव्हां वटि जेका इहा इंफॉर्मेशन पहुतल आहे, तव्हांखे इहा ॻाल्हि जी ख़बर आहे। वमन लाहु बिगाफिलिन अम्मा तामलून, अल्लाह चए थो इहो न सम्झो कि अल्लाह सम्झे नथो कि तव्हां कहिड़ा गेम्स पिया करो, तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं लिकायो पिया किताबनि में। अॼु जे दौर में अगरि के मौलवी वटि वञो ऐं चओ कि मूंखे क़ुरान जी स्टडी करणी आहे, मूंखे क़ुरान जी जो पढ़ाई करणी, हू चवंदो तोखे क़ुरान जी पढ़ाई अकेले कोन्हे करणी, तूं मूंसां गॾु वेही करे कर। या ॿी मस्जिद वारो हूंदो चवंदो रुगो मूंसां वेही करे कर। छो त हुननि खे इन ॻाल्हि जो डपु आहे कि अगरि केरु क़ुरान सम्झी थो वञे त हुनजो त पोइ वास्तेदारी सिधी सिधी अलाह सां थी वञे, त हिननि जी दुकानूं जेके आहिनि उहे ख़तरे में पइजी थी वञनि। त इहो ई मामिलो हो यहूदी उलमान जो, इहो ई मामिलो आहे क्रिश्चियंस जे जेको आलिमनि जो, उन्हनि जो बि मामिलो इहो आहे। उन्हनि जी त दुकान बंदि थी थी वञे कि अगरि हू का ॿी ॻाल्हि मञनि त हू जेको आहे पोइ सच खे लिकाईंदा आहिनि। ऐं अॼु असां सां बि इहो थी रहियो आहे। इन वजह सां जेको आहे सॼी दुनिया में जेको आहे इंसानियत जेको आहे पंहिंजी हिकिड़ी किताब आहे, रुगो हिकिड़ी किताब क़ुरान, नंढी सी किताब आहे, 600-650 पेजिस जी किताब आहे, पर असां एतिरो परे निकिरी विया आहियूं, न कंहिंखे सम्झ में थी अचे, न केरु खणी हुनखे पढ़े थो, न केरु को ईअं ॿ टे छोकिरा जिन्हनि खे न कंहिं इंजीनियरिंग में जॉब मिले, न पंहिंजो को डॉक्टरी करे सघनि, कुझु बि न करे त उन्हनि खे चवंदा आहिनि वञ तूं आलिम थी वञ, तूं वञ अलाह ताईं किताब पढ़, तूं इन जो हाफ़िज़ ठही वञ। इहो ऐं उहे चंद माण्हू आहिनि, चंद माण्हू यतीमनि खे विझी छॾंदा आहिनि हाफ़िज़ ठाहिण जे लाइ, ऐं मिसकीननि खे जेको आहे हाफ़िज़ कंदा आहिनि ॾंडे जी ज़ोर ते। इन सां को इस्लाम खे को फ़ाइदो थोरी थींदो। क़ुरान जॾहिं सम्झ में ई कोन पियो अचे, दिलनि में हुनजो जेको पैगाम आहे उहो दाख़िली कोन पियो थिए, त पोइ हुनजो फ़ाइदो कीअं थींदो। त असांखे इहे ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि ऐं असांखे इहे जेका इहो ज़ुल्म जेको क़ुरान सां असां हणी वेठा आहियूं कि क़ुरान सां खे सम्झण सां जेको आहे परे थी विया आहियूं, इहो असांखे चेंज करिणो पवंदो, न त असांजी बि हालति इन्हनि जहिड़ी आहे। इन्हनि जा हाल अहिवाल असांखे पुठी क़ौमनि जा ॾिना पिया वञनि। आख़िरी आयत पढ़ूं था जो कि ॾींहं जी आयत नंबर आहे 141। تلك أمة قد خلت لها ما كسبت ولكم ما كسبتم ولا تسألون عما كانوا يعملون। तिलका उम्मतन कद खलत लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम। अल्लाह साईं चए थो कि इहे हुआ उम्मतूं पहिरीं जूं, कद खलत जेके तव्हां सां पहिरीं गुज़री वयूं, लहा मा कसबत हुननि जे लाइ हुननि जी हुई कमाई, हुननि क़ौमनि जे लाइ हुननि जी हुई कमाई, वलकुम मा कसबतुम ऐं तव्हांजे लाइ आहे तव्हांजी कमाई। कसब चइबो आहे कमाई खे, तव्हां नेकी कंदा इन जी कमाई जी जेका तव्हांखे अजर आहे, जेको तव्हांखे इन जो बदल आहे उहो मिलंदो आख़िरत में। त अल्लाह चए थो वलकुम मा कसबतुम, तव्हांजे लाइ आहे तव्हांजी कमाई, वला तुसअलून अम्मा कानू यामलून, तव्हां सां इन ॻाल्हि जे बारे में सवाल कोन कयो वेंदो कि अॻे जी क़ौमनि छा कयो, सही हुननि जा यकीन हुआ, सम्झ हुई कोन हुई, ग़लतियूं हुयूं, ग़लति तालीमात में पइजी विया, दीन जी ग़लति सम्झ खणी वरितो, तव्हां सां सवाल कोन कयो वेंदो, तव्हां सां सवाल कयो वेंदो तव्हांजे बारे में। त अॼु असांखे सोचणु घुरिजे कि असां ॿियनि जी फ़िक्रूं छॾूं कि क्रिश्चियन्स ग़लति आहिनि, यहूदी ग़लति आहिनि, काफ़िर ग़लति आहिनि। असां सॼो वक़्तु इन्हनि बहसनि में पिया, रुगो पंहिंजो अगरि असां यकीन ठीकु ठाहियूं ऐं असां पंहिंजे मामले खे ठीकु रखूं, पोइ माण्हू ॾिसंदा कि ॾिसो यार मुस्लमान ईअं था हुजनि, त पोइ इस्लाम जो जेके आहिनि रस्ता खुलंदा ऐं माण्हू इस्लाम में दाख़िल थींदा। पर तव्हां वञी रड़ियूं करे माण्हुनि खे कुझु चवंदा कि असां सचे दीन जा माण्हू आहियूं ऐं पर तव्हांजा जेके आहिनि अफ़ाल वरी उहे ख़राबु हूंदा, तव्हांजी मुल्कनि जा हाल ख़राबु हूंदा, तव्हांजी तालीमी इदारा जेके आहिनि तबाह हूंदा, क़ुर सां तव्हांजो को तालुक़ु कोन हूंदो, पोइ इहे चवंदा इहे त माण्हू कूड़ा आहिनि। त कंहिंजी दिलि थींदी इस्लाम में दाख़िल थियण जी। त मुस्लमान ते इहो फ़र्ज़ु आहे कि हू पंहिंजे कैरेक्टर खे, पंहिंजो पाण खे अहिड़ो सुहिणो इंसान करे कि ॿिया इंसान ॾिसी करे चवनि ईअं हूंदो आहे मुस्लमान, अगरि ईअं हूंदो आहे मुस्लमान त पोइ आउं बि मुस्लमान थियणु थो चाहियां। इस्लाम फैलाइण जो सही तरीक़ो इहो आहे कि पंहिंजे इख़लाक़ खे बहितरीनु कजे ऐं इंसाननि खे पंहिंजो सुठो तरीक़ेकार ॾेखारियो वञे, पंहिंजी दीन जी जेको सुहिणी सुहिणी शयूं ऐं सुहिणी सुहिणी तालीमात ॿुधाई वञूं ताकी हू अचनि। त अल्लाह साईं चए थो हुननि जे लाइ हुई हुननि जी कमाई,
तव्हांजे लाइ तव्हांजी कमाई, तव्हां सां को सवाल कोन कयो वेंदो कि हुननि जा अमल जेके हूंदा हुआ उन्हनि जूं ग़लतियुनि जे बारे में तव्हां सां क्वेश्चन कोन कयो वेंदो, तव्हां सां सवाल कयो वेंदो तव्हांजे अमल जे बारे में। त अलाह साईं सां दुआ था कयूं कि असांजे अमल खे ठीकु करे, असांखे अमल खे बहितर करे, असां हुन जा मञण वारा थियूं, ख़ालिसतन दीन जा पाबंद थियूं, अलाह जी जेको आहे इबादत कयूं, अलाह साईं जे अहकामात जी पासदारी करूं ऐं पंहिंजे दीन के सां मुहबत करूं ऐं पंहिंजे दीन खे सम्झूं ऐं पंहिंजे दीन में जेको अलाह साईं असांखे जहिड़े क़िस्म जो मुसलमान चाहे थो, जहिड़े क़िस्म जो मोमिन असांखे करणु चाहे थो, इन किताब जे ज़रिए असां ओड़ा मोमिन ऐं मुसलमान थी सघूं। हिते इजाज़त था वठूं। इहो असांजो रुकू ख़तमु थियो। इहो रुकू नंबर हो 16 रुकू नंबर 16 पंहिंजो ख़तमु थियो। हाणे 17 रुकू जेको आहे असां नेक्स्ट वीडियो में शुरू कंदासीं। उहो आयत नंबर 142 खां शुरू थींदो, 142 खां शुरू थींदो। मुंहिंजी सिंधी जी कमज़ोरियुनि खे जी माफ़ी थो घुरां। कुझु जायुनि ते मूंखे लफ़्ज़ नथा अचनि कि आउं कीअं उन्हनि खे सिंधी में ट्रांसलेट करे ॿुधायां। जेको आहे उन जे लाइ जेको आहे मुंहिंजी ग़लतियुनि खे माफ़ु कजो। ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं कि क़ुरान जो सफ़र जारी रहे, तव्हां बि हिन मां फ़ाइदो खणो, आउं बि हिन मां फ़ाइदो खणां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाह खैर। बारकल्लाहु